अस्सलामुअलैकुम प्यारा भाउ जीअं त असां हिकिड़ो अर्ज़ु था कयूं त असां हिकिड़ी कहाणी खणंदा आहियूं। हिते प्यारा दोस्त आहिनि, उन्हनि जो चवणु आहे त अदा हिकिड़ी कहाणी खणी ॿुधा। मुंहिंजो नालो अमीर हमज़ो आहे, ज़ात जो सोलंगी आहियां, वेठल ॻोठ सूबेदार खां। अहिड़े हिसाब सां तव्हांखे साईं तारफ़ सां पेश था अचूं त हिकिड़ी आहे कहाणी महमूद बादशाह जी, सो उहा असां पेश था कयूं, गौर सां ॿुधिजो। साईं हिकिड़ो बादशाह हुआ, बादशाहनि जो बादशाह अलाह हुआ, पर ज़माने तौरु बादशाह हुआ। उनजो नालो आहे महमूद बादशाह। साईं उन महमूद बादशाह खे 4 वज़ीर हुआ। पोइ उन्हनि 4 वज़ीरनि मूं हिकु अयाज़ नाले जेको वज़ीर हो, सो बादशाह तमामु उनखे वधि में वधि कुर्ब ॾींदो हो ऐं वधि में वधि उनजो चवणु कंदो हो। जीअं उहो अयाज़ वज़ीर बादशाह खे चवंदो तीअं उहो बादशाह चवंदो हो त तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, मां जीअं तूं चवंदे ऐं तुंहिंजे अकुल ते हलां थो ऐं तूं मुंहिंजो जेको आहीं प्यारे में प्यारो वज़ीर आहीं। साईं बादशाह महमूद उनखे वॾी लिफ्ट ॾींदो। उन हितां हो जेके 3 वज़ीर हूंदा, उन्हनि बि चयो दिलि में सोचनि त यार जहिड़ो न अयाज़ बादशाह कमुकार करे थो बादशाह जो, उन खां बि वधीक असां कमुकार कयूं था, पर अलाए छो असांखे घटि थो भाए ऐं अयाज़ वज़ीर खे ॾाढो थो भाए। ईअं कंदे कंदे साईं ॻाल्हियुनि में इतफ़ाक़ अचेजा। पोइ वज़ीर जेके हा उहे कोशिशि करणु लॻा त यार इन वज़ीर खे इन महमूद बादशाह वटां कढायूं त ॾाढो कमु भलो थी वेंदो। हाणे साईं जेको आहे सो 3 वज़ीर इन कोशिशि में हुजनि। अयाज़ अचे बादशाह सां जेका ॻाल्हि करे त हो 3 वज़ीर चवनिसि न साईं इहो कूड़ थो हणे, इहो कॾहिं बि सच न आहे, इहो मिड़ई तव्हां सां ॻाल्हि थो करे ऐं असांखे पोइते थो करे, पंहिंजी ॻाल्हि अॻिते थो करे। बादशाह चवंदो न त बाबा कुझु बि आहे, पर जंहिं अयाज़ वज़ीर मूंखे ॻाल्हि थो ॿुधाए उन ॻाल्हि ते मूंखे यकीन आहे। पोइ कूड़ थो हणे या सच थो हणे, पर मुंहिंजो अयाज़ इन वज़ीर ते वॾो यकीन आहे। दिलि में इन्हनि 3 वज़ीरनि ख़्यालु कयो त ॾाढो असां बादशाह खे वरगलायूं था, पर बादशाह जो ॿेड़ी हुन ते पूरो राज़ आहे। साईं राज़ इहो आहे त उहो जेको आहे सो महमूद बादशाह खे 100 ऊठ हूंदा। हो 3 वज़ीर पंहिंजो ॿियो कमुकार कारोबार कंदा सुके जो, ऐं हो जेको हूंदो 100 ऊठ काहे वेंदो जंगल मूं चारे, वरी शाम जो मोटाए ईंदो उहो अयाज़ वज़ीर। हाणे 3 वज़ीरनि शासत कई, अहिड़ो को कमु कयूं जंहिंमें हिन वज़ीर जा पेर कढूं जो बादशाह हिनखे पंहिंजे दिलि ऐं शौक़ सां इस्तीफ़ा ॾेई छॾे, जो नौकिरी छॾियूं ऐं हलियो वञे। हाणे हिननि शासत इहा कई जो दिलि में ख़्यालु कनि त हिन खां को चकर खेॾूं जो हिन जा पेर निकिरनि। हिननि साईं छा कयो, ॻोठ में मुल्कनि में पुछा कयनि। उहो अयाज़ वज़ीर जेको हूंदो, हिकिड़ा जबल हूंदा, उन जबलनि में वॾा दरख़्त हूंदा, पोइ उते ऊठ चाढ़ींदो हो वञी। पोइ उते साईं उन झंगल ॿेले में हिकु ग़रीब शख़्स हो, उन वटि ॿकरियूं। पोइ उन जूं ॿकरियूं जेको हो सो हिकु न्याणी उन छोकिरी, सो उहा छोकिरी ॿकरियूं काहे ईंदी जेका अचे उन झंगल में चाढ़ींदी। साईं हिननि वज़ीरनि खे ख़बर पई त यार फलाणे ग़रीब शख़्स जी हिकिड़ी न्याणी आहे, सो ॿकरियूं छोड़े वेंदी आहे, पर चाढ़ींदी उन आहे वञी जुए में जिथे अयाज़ वज़ीर ऊठ चाढ़ींदो आहे। भली इहा ॻाल्हि ॾाढी भली आहे, जे अयाज़ वज़ीर फाथो त इन चकर में फासंदो, जे न त बाबा अयाज़ वज़ीर जो को वॾो भाॻु आहे, बख़त आहे। साईं छा कयो,
जो साईं हिकिड़े ॾींहुं तयारु थी ऐं वञी उन ग़रीब शख़्स सां मिलिया। अदा सलाम अलैकुम, अदा मालेकुम सलाम। साईं ग़रीब शख़्स ॾिठो त यार महमूद बादशाह जा वज़ीर आहिनि। अदा ख़ैर त आहे, अॼु भला मूं ॾे आया हो कुर्ब जा पेर भरे ऐं जेको आहे हाल अहिवाल ॿुधायो त कहिड़े कम सां आया हो या तव्हांखे छा खपे थो हुकुम कयो। हिननि चयो यार असांखे तोॾे कंहिं कम सां आया आहियूं, पोइ जे असांजी तूं ॻाल्हि रखी त असां उहो तोखे चऊं। हुन ग़रीब शख़्स चयो अदा तव्हां ॻाल्हि कयो, जे मुंहिंजे वसवाक जी हूंदी त मां उहा ॻाल्हि कंदुसि, अदा मुंहिंजे वसवाक में न हूंदी त मां तव्हांखे हिन महिल जवाबु ॾींदुसि त इहा ॻाल्हि मूंखां न थींदी। चई अदा असां ॿुधो आहे त तो वटि ॿकरियूं आहिनि, उहे ॿकरियूं तुंहिंजी न्याणी काहे ऐं उते झंगल में चाढ़णु वेंदी आहे। चईंदा हा इहा बराबरि सची ॻाल्हि आहे। चई असांजो अर्ज़ु इहो आहे त असां कुझु अयाज़ वज़ीर सां टकिरियल आहियूं। अयाज़ वज़ीर जेको आहे उहो बि उन जाइ ते जुए में उठ चाढ़णु वेंदो आहे। असांजो तोसां इहो आहे त महिरबानी करे तव्हां पंहिंजी छोकिरीअ खे सम्झायो त जॾहिं ॿकरियूं काहे थी वञे उते त सायो करे अयाज़ वज़ीर सां गॾिजी ऐं ॿकरियूं चाढ़े। चई हा दा मां हाज़ुर चवंदोसांसि, सुभाणे जेको आहे मुंहिंजी न्याणी वेंदी ॿकरियूं काहे, पोइ अयाज़ वज़ीर सां वञी चाढ़ींदी। हाणे इहे पक पकाइण करे उन ग़रीब शख़्स खां मोटी आया, सिधो हिते बादशाही में पुॻा। महमूद बादशाह जो जेको कमकार करणु लॻा, सुबुह थियो छोकिरी साईं ॿकरियूं काहे वई, सिधो उते काहे वई जिते अयाज़ वज़ीर उठ चाढ़ींदो हो। वञी ॾिसे छोकिरी, हा बराबरि उठ चढ़नि पिया था। अयाज़ वज़ीर जेको आहे का चादर वेड़ियूं कंहिं तिड़के ते वेठो आहे। छोकिरीअ बि वञी सलाम कयसि मथां। छोकिरीअ खां पुछई पुटु तूं केरु आहीं? चई मां बि आहियां, हीअ ज़ात आहे, मुंहिंजी हीअ ज़ात आहे, मां फलाणे माण्हूअ जी धीउ आहियां, मां बि ॿकरियूं चाढ़णु ईंदी आहियां। अॼु मां ॿकरियुनि खे हेॾे काया आहियां, अचानक तोखे ॾिठमि, पोइ मूं चयोमांसि हाणे हू बि माण्हू आहे, मां बि इंसानु आहे, माल चरे थो झंग में, असां भला पाण में गॾिजी वियूं। चई बाबा साईं भली तूं वेह। हाणे छोकिरी ऐं उहो अयाज़ वज़ीर पाण में कचहरी वेठा था कनि। वरी को टाइम थियो, हर को पंहिंजो माल कायूं पंहिंजे पंहिंजे ॻोठ हलियो वियो। वरी साईं सुबुह थियो, अयाज़ वज़ीर उठ काए उन झंग में पुको। घड़ी खनि गुज़री त उहा छोकिरी जेका आई उहे ॿकरियूं काहे उहा बि अचे पुॼी। साईं हलंदे मारींदे इन ॻाल्हि खे को हफ़्तो गुज़री वियो या 2 हफ़्ता गुज़री विया। अयाज़ वज़ीर जी साईं शादी कान हुई थियल। अयाज़ वज़ीर दिलि में सोचियो ॾाढी ख़ूबसूरत छोकिरी आहे ऐं मूंसां कचहरियूं थी करे, ॾाढी होशियारु छोकिरी आहे, छो न मां महमूद बादशाह खे चवां त इन ग़रीब सां ॻाल्हाए रिश्तो करे ऐं इहा छोकिरी मूंखे परणाए। हाणे अयाज़ वज़ीर जा दिलि में ॻाल्हि सोची, हाणे जेको आहे उठ काए ॻोठु मोटी वियो, वञी महमूद बादशाह सां ॻाल्हि कई। चइजे मां हीअं उठ काए वेंदो आहियां, उन उठनि वारे जुए में हिकु छोकिरी आहे, फलाणे माण्हूअ जी धीउ आहे, उहा ॿकरियूं काए ईंदी आहे, उहा उनखे हफ़्तो 2 थी वियो आहे, उहा मूंसां गॾु उते ॿकरियूं चाढ़ींदी आहे, पर तमामु ख़ूबसूरत छोकिरी आहे ऐं ॾाढी अकुलमंद छोकिरी आहे ऐं वॾी होशियारु आहे। त उन जे लाइ मां तव्हांखे इहो अर्ज़ु थो कयां त मूं तव्हां वटि केतिरा साल ग़ुलामी ॾिनी आहे, मूंखे जेको आहे मुंहिंजी शादी न आहे थियल, महिरबानी करे इन छोकिरीअ सां मुंहिंजी शादी करायो। साईं महमूद बादशाह हिनखे चयो रख अलाह ते, मां कोशिशि कंदुसि इन ग़रीब शख़्स सां ॻाल्हायां, अदा जे रिश्तो कयईं त मां तुंहिंजो रिश्तो करे ऐं इन जाइ तो शादी कराईंदुसि। हाणे साईं सिज उभिरियो, वरी उठ काए ऐं उहो अयाज़ वज़ीर जेको आहे सो उन झंगल में पहुतो, मथां अचे छोकिरी पहुती।
हाणे साईं ॿई ॼणा गॾु वेठा आहिनि हुन जूं ॿकरियूं उते चरनि थियूं पियूं उठ बि चरनि था पिया तंहिं ते जेको आहे सो छोकिरीअ हिनखे चयो अयाज़ वज़ीर खे चई अयाज़ वज़ीर चई जी तुंहिंजी शादी न आहे छल सो इन हिसाब सां तूं मुंहिंजे अबे अमा सां राब्तो कर जेकॾहिं तोखे मुंहिंजो संग ॾियनि त मां इन ॻाल्हि में ॾाढो राज़ी आहियां त मां तोसां शादी कयां साईं अयाज़ वज़ीर चयुसि त इन ॻाल्हि में त मां बि राज़ी आहियां मूं बि महमूद बादशाह खे चयो आहे अञा ॾिसूं महमूद बादशाह तुंहिंजे पीउ सां ॻाल्हाईंदो अलाह कंदो कमु ठही वेंदो पोइ तूं असां पाण में शादी कंदासीं हक़ जो निकाह विझी तोखे मां पंहिंजी घरवारी करे इनशा अल्लाह पंहिंजे घर हली विहारींदुसि साईं ॾींहुं ख़ैर सां उहो गुज़री वियो सुबुह थियो वरी अयाज़ वज़ीर उठ काहे हुन जाइ ते चाढ़ण वियो त वरी उहा छोकिरी साॻी ॿकरियूं काहे ऐं उते अचे पहुती अयाज़ वज़ीर खे चई अरे अयाज़ वज़ीर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध चई कहिड़ी चई राति मूं पंहिंजे पीउ खे चयो त मां इन अयाज़ वज़ीर खे बाबा इन सां शादी कंदुसि सो जेको आहे सो इन सां तव्हां रिश्तो कयो ऐं मुंहिंजी शादी इन सां कयो सो उन जे लाइ मुंहिंजो जेको आहे अबो अमर जेको आहे सो कंहिं बीमारीअ में बीमार आहे सो उन्हनि खे खपे थी उठ जी तिरी असांखे उठ जी तिरी खपे थी सो मूंखे पंहिंजे पीउ चयो आहे त अयाज़ खे चयो त उठ जी तिरी ॾींदो त मां उन सां रिश्तो कंदुसि देरि कान कई जीअं तरार हथ में उठ भरिसां बीठोसि ठगा जो तरार कर रही त उठ जी मुंडी हली वई उठ जो पेट करे ऐं साईं हुनखे तिरी कढी ॾिनई त छोकिरीअ ॾिसी उहा तिरी ऐं छोकिरीअ चयसि न अयाज़ हीअ तिरी न ॿिए उठ जी तिरी कढी ॾे वरी अयाज़ तरार हणी साईं उठ उहो हिलाल थियो पेट करे ऐं साईं हुनखे तिरी ॾिनई त छोकिरीअ चयसि न इन उठ जी तिरी न खपे ॾिस को ॿियो उठ उन जी तिरी खपे वरी अयाज़ वज़ीर छा कयो जो ॿिए उठ खे हिलाल करे कुही ऐं साईं पेट करे ऐं उन में तिरी करे ॾिनई कढी ॾिनईसि त छोकिरीअ चयसि न अयाज़ इहा तिरी बि न साईं छोकिरी पढ़ायल रही छोकिरी सम्झायल रही त अहिड़े तरीक़े सां तूं 100 ई उठ हुन जा कोराए छॾिजांइ छोकिरी साईं अयाज़ वज़ीर खे चवंदी रही अयाज़ वज़ीर सभु उठ हिलाल कंदो तिरी कढंदो ॾींदो वञे या त सुबुह वठी करे केवला शाम ताईं अयाज़ हर ई उठ कुही छॾिया जॾहिं उठ कुसी आहे त पछाड़ीअ में बि आख़िरीअ छोकिरीअ चयसि हिकु बि तिरी मुंहिंजे कम जी न आहे अयाज़ तोसां मुंहिंजो कॾहिं बि रिश्तो न जुड़ंदो दिलि में ख़्यालु कई हल भणा जा पुट मूंखे पंहिंजे इश्क जो अंधु मां सभु उठ शहीद करे कुई हड़ई तिरियूं कढी ॾींदोमांसि हाणे जो मां बादशाह वटि वेंदुसि महमूद बादशाह वटि अला उन महमूद बादशाह खे मां छा चवां पर हाणे न वञणो त ज़रूरु आहे मालिक वटि साईं अॻे सचा माण्हू हूंदा कूड़ा न हूंदा का बि ग़लती थींदी आहिनि त बि मालिक अॻियां वञी ऐं उनजी माफ़ी वठंदा त साईं मूंखां ग़लती थी वई आहे पर मां तो वटि पेश ज़रूरु पियो आहियां अचे ॿुधई साईं हाणे महमूद शाम जो ख़ाली मोटी आयो अचे सलाम कई 3 वज़ीर साईं हो बि वेठा हुजनि चौथों वज़ीर अयाज़ वज़ीर पहुची वियो मैदान में त महमूद बादशाह वेठो महमूद बादशाह पुछियोसि अरे अयाज़ वज़ीर चई जी क़िबला कर ख़बर उठ चई सरकार उठ कुसी आहे इश्क में 100 जे 100 हुई महमूद बादशाह ॾिसी कि परवाह न आहे वेह कुर्सीअ ते साईं जंग ते चाढ़े अयाज़ वज़ीर कुर्सीअ ते वेही रहियो अयाज़ वज़ीर खे लंगर बि मिलियो पाणी बि मिलियो
सब ॻाल्हि थी, चांहि बि मिली। हाणे हो वज़ीर बादशाह खे महमूद खे था चवनि, साईं 100 ऊठ तुंहिंजो कोरायो, हेॾो वॾो नुक़सानु कई, हुनखे तव्हां कुझु बि कोन चयो, रहंदो हुनखे कुर्सीअ ते विहारियो अथव। चईं बाबा बेशक तव्हांजी ॻाल्हि बि सही आहे, नुक़सानु त मुंहिंजो बराबरि वॾो करायो, पर शाबस हुनजे दीन ईमान खे ॾे। तव्हां मूं न को 100 ऊठ मुंहिंजा कोराए चयां त मूं ॾे अचो ई कोन, मुल्क ई छॾियूं अलाए काॾों जो काॾे हलिया वञूं। पर हिन खे इन ॻाल्हि जी मां आफ़रीन थो ॾियां जो मुंहिंजा 100 ऊठ कुई आयो आहे, मां बादशाह आहियां, पोइ बि मुंहिंजे साम्हूं आयो आहे ऐं ॻाल्हि पुछी थमांसि त हुन सच ॻाल्हाए ॾिनो आहे त साईं बराबरि 100 ऊठ जेके आहे तुंहिंजा मूं पंहिंजे इश्क में कुही छॾिया। उन माण्हूअ खे मां छा चवां जंहिं सच ॻाल्हायो आहे, उनजे लाइ मां हिनखे इज़त ॾिनी आहे ऐं हिनखे कुझु बि कोन चवंदुसि। मुंहिंजो जीअं वज़ीर हुयो तीअं ई आहे, उन खां चवण ते अञा बि हिनजी इज़त कंदुसि। साईं हुननि 3 वज़ीरनि जा कम न थिया, हुननि खणी हेठि कंद कया, हल भणा जा पुट, हेॾी अयाज़ वज़ीर सां कईसीं मलह, पर पोइ बि हिनजी नौकिरी न वई, अञा बि ॿीं ते हो बादशाह हुनजी इज़त पियो करे। हाणे साईं हो वज़ीर मिटूं फूकियूं वठनि, बादशाह सां बि एतिरो कोन ॻाल्हाइनि, परे परे बादशाह घुमंदा वठनि। अयाज़ वज़ीर हुन सां गॾु वेठो आहे महमूद बादशाह सां। अयाज़ वज़ीर खे महमूद बादशाह चयो, अता हे तुंहिंजे करे सभु काविया था वठनि, हाणे तूं वेह, मां घर ॾांहुं थी अचां थो। चई साईं भली। हाणे साईं जेको आहे महमूद बादशाह घर वियो। महमूद बादशाह वटि हिकु लाल रखियलु हो घर में, जेको 7 बादशाहियूं रहंदो हो साईं। महमूद बादशाह जो घर वियो साईं, उहो लाल खणी ऐं उन मैदान में पुॻो, हिकु टेबल पई हुजे, उन टेबल ते चयो लाल रखी ऐं हुननि वज़ीरनि 3 खे बि सॾु कई। हाणे साईं कुर्सियूं रखी उन टेबल खे 4 5 ॼणा वेही विया। त हाणे महमूद बादशाह हिननि खे चयो त इहो टेबल ते ॾिसो छा पियो आहे। त सभिनी चयो त साईं त हिकु लाल आहे, जेको 7 बादशाहियूं रहंदो आहे। त इहा ख़बर पएव थी न त हीउ लाल आहे, 7 बादशाहियूं रहंदो आहे, पर इहा तव्हांखे ख़बर न हूंदी त बादशाह छो खणी आयो आहे ऐं छाजे कारण रखियोसीं। की न क़िबला इहा असांखे ख़बर नथी पए, तव्हां अलाए कहिड़े मक़सद लाइ खणी आया आहियो। की हाणे ॻाल्हि ॿुध, अयाज़ खे तव्हां छॾियो, बाक़ी तव्हां 3 वज़ीर कन खोले ॻाल्हि ॿुधो। की हा साईं हुकुम कयो सरकार। की मुंहिंजो हुकुम इहो आहे त इहो लाल भञी भोरा कयो। हाणे साईं 3 वज़ीर इन ॻाल्हि खे हो हुनखे ॾिसे, हो हुनखे ॾिसे, 7 बादशाहियूं लाल थो लहे, जर जे इनखे भञंदासीं इहो भोरा भोरा थी वेंदो, बादशाह असांखे अलाए कहिड़े मंज़िल ते पुॼाईंदो। हाणे से ॻाल्हि तमामु ॻोढ़ी थी वई, जंहिंजे लाइ हिननि 3 वज़ीरनि चयो त साईं सरकार तूं त असांखे चवीं थो त इहो लाल भञूं, पर इन लाल भञण खां पोइ भला कहिड़ी माजरा थींदी कि पोइ उहा मुंहिंजी मर्ज़ी। चए सरकार पोइ असां लाल खे न भञी सघंदासीं। कि पक? चई पक। कि वरी बि सोचो, वरी बि पंहिंजे दिमाग़ मां कमु वठो, तव्हां वज़ीर हो, पोइ सुभाणे ईअं न चइजो अरे असांजी बादशाह महमूद इज़त नथो करे ऐं अयाज़ वज़ीर जी वॾी इज़त थो करे। ओला पाण सोचो। चइनि साईं असां इहो सोचे छॾिया, असां बाबा इहो लाल न भञी सघंदासीं, तव्हांजी मर्ज़ी आहे, जीअं खपेव तीअं हलो, बाक़ी असां बाबा कोन भञी सघंदासीं। चई अयाज़, चई जी सरकार, चई मुंहिंजो हुकुम आहे। साईं कहिड़ो? चई उथ न लाल खे भञ। अयाज़ साईं देरी कान कई, 5 किलनि जो हिकिड़ो हथोड़ो पियो हुजे, खणंदे हो हथोड़ो ठगा जो लाल खे कढाई
लाल छेतियूं छेतियूं थी वियो ते वेही रहो कुर्सीअ ते। हाणे साईं आया वज़ीर, साईं कुर्सीअ ते चढ़ी वेही रहियो जंग जंग चाढ़े। बादशाह उथियो पाण थरमाश में साईं चांहि जी प्याली भरे ऐं वञी वज़ीर खे अयाज़ खे ॾिनी चांहि पी। हो साईं टई वज़ीर सड़ी विया भई हे छा, सतनि बादशाहनि जो लाल, असां भञूं हां, अलाए असांखे फांसी ॾियारे हां, अलाए छा करे हां। अयाज़ वज़ीर भॻो आहे त वरी कुर्सीअ ते वेहारियो साईं, वरी जंग जंग ते चाढ़ियूं, चांहि वठंदो पैसो बि बादशाह पाण भरे ॾींदड़। इहो चकर कहिड़ो? हाणे हिननि चयो इहो चकर सवलो, बादशाह खां पुछूं था। साईं बादशाह महमूद जी ते असांखे इन ॻाल्हि जो वॾो अरमान आहे जो तो लाल ते टेबल ते रखियो, असां टे वज़ीर आहियूं, असां बि सालनि वठी करे तुंहिंजी ग़ुलामी ॾींदा अचूं, पर वरी असां न भॻो। अयाज़ खे चयो हेॾो वॾो नुक़सानु कई, सतनि बादशाहनि वारो लाल टुकड़ियूं टुकड़ियूं करे छॾियईं। तव्हां हुनखे चयो त वञी कुर्सीअ ते वेह, जंग जंग चाढ़ियो कुर्सीअ ते मुछूं वटियूं वेठो आहे ऐं उठायोसि तव्हां पाण चांहि जो कोप भरे ऐं वञी हुनखे ॾिनो आहे। ते हा वज़ीर, इहो इन ॻाल्हि जो हक़दारु आहे, तव्हां हक़दार न आहियो। चई साईं क़िबला छो, कहिड़े हिसाब में? चई हिसाब इहो आहे, हीअ बादशाही कंहिंजी आहे? चई साईं हीअ बादशाही तव्हांजी आहे। तव्हां वज़ीर कंहिंजा? चई साईं वज़ीर असां तव्हांजा। वज़ीर छाजे लाइ रखिबा आहिनि? चई साईं जीअं बादशाह चवे तीअं कजे। ते ईअं न, जीअं बादशाह चवे तीअं कजे। अरे मूं तव्हांखे हुकुम कयो त उथी लाल खे भञूं, तव्हां भॻुसि? चई साईं न असां कोन भञूं। पोइ हाणे मुंहिंजे हुकुम ते तव्हां लाल न भॻो त सुभाणे तव्हां मूंखे कहिड़ो, तव्हां चोरनि खां छॾाईंदव या कंहिं धाड़नि खां या फांसीअ तां छॾाईंदव? मुंहिंजे हुकुम मुताबिक़ तव्हां उथी ऐं लाल खे न भॻो। चवां त मां पियो न तव्हांखे। चई हा साईं। चई मुंहिंजो प्यारो वज़ीर अयाज़ ख़ान साहिबु, उनखे मूं हुकुम कयो, तव्हां पाण अखियुनि सां ॾिठो, 5 हथनि जी हथोड़ी खणी ठगा जो कढाईंसि त उहो लाल 7 बादशाहियूं लहे पियो न तव्हांजे हिसाब में। चई साईं हा। चई ॾिठी त आयो अयाज़ वज़ीर ठगायो कढाईंसि, टुकड़ियूं टुकड़ियूं करे छॾियईं। चई हा साईं ॾिठोसीं। ते हा पोइ ॾिठव त मूं इन जे करे हुनखे उथी कोप चांहि जो भरे पियारियो जो हो मुंहिंजे हुकुम मुताबिक़ हलंदो आहे, हुनखे जीअं मां चवंदो आहियां तीअं कंदो आहे। हे त लाल हो, पर जे मां चवांसि हां त अड़े तरार खणी 3 वज़ीर मारे विझ त हू तव्हांखे मारे विझे। त हुन में एतिरी निमक हिलाली आहे जेको मालिक जी निमक हिलाली नथो करे, सो त उहो कहिड़ो वज़ीर आहे। हाणे तव्हां में उहा निमक हिलाली न आहे, तव्हां मुंहिंजो चवणु कोन था कयो, तव्हां 3 जेको आहे बिस्मिल्लाह करे इस्तीफ़ा ॾेई वञी ॻोठ वियो। मुंहिंजे लाइ इहो हिकिड़ो ई अयाज़ वज़ीर साईं काफ़ी आहे। साईं अयाज़ वज़ीर उन महमूद बादशाह सां रहियो, हो 3 वज़ीर जेके आहे वाण वठी ईंदा हलिया विया पंहिंजे ॻोठ। कल्ह ठाहींसीं साईं, ख़ुशि रहा।